मदेजी में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त पीपी अॻवान ऐं माहिर कानून एडवोकेट सैयद दुरमा मंद शाह पंवर हाउस मदेजी पहुची मास्टर आबिद पंवर ऐं कमांडो पंवर सां संदन जे वालिद जी वफ़ात ते ताज़ियत कई। पैरामेडिक अॻवान यूसुफ पंवर, डॉक्टर हफ़ीज़ुल्लाह पंवर, अज़ीज़ुल्लाह पंवर, फ़कीर अब्दुर्रऊफ़ पंवर, शफ़ीक पंवर, मंसूर पंवर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। ताज़ियत खां पोइ एडवोकेट सैयद दुरमा मंद शाह सोशल मीडिया प्रेस क्लब मदेजी जो दौरो कियो। सोशल मीडिया प्रेस क्लब मदेजी जे अॻवाननि कमांडो पंवर, इलाही बख्श भुट्टो, अमीर अली लांगा, अब्दुल्ला शेख, ज़मीर गांगरो, मक़सूद अहमद लांगा ऐं ॿियनि संदन जो शानाइतो ऐं मानाइतो इस्तक़बाल कयो। दौरे दौरान सोशल मीडिया प्रेस क्लब मदेजी जे सरपरस्त आला कमांडो पंवर एडवोकेट सैयद दुरमा मंद शाह खे प्रेस बाबति ब्रीफिंग ॾिनी ऐं रिकॉर्ड जो पिणु मुआइनो करायो। एडवोकेट सैयद दुरमा मंद शाह सोशल मीडिया प्रेस क्लब जे कम जी साराह कंदे पंहिंजो भरपूर तावन करण जो यकीन ॾियारियो। दौरे जे इख़्तिताम ते सोशल मीडिया प्रेस क्लब जे अॻवाननि जो एडवोकेट सैयद दुरमा मंद शाह सां ग्रुप जे सूरत में फ़ोटो सेशन पिणु थियो। जॾहिं त सरपरस्त आला कमांडो पंवर एडवोकेट सैयद दुरमा मंद शाह सां सोशल मीडिया प्रेस क्लब मदेजी जे मेंबरनि ऐं अॻवाननि सां इंट्रोडक्शन पिणु करायो।